औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु 9 अप्रैल 2024 आहे ऐं असां हली आया आहियूं साईं कंडल फ़क़ीर जे मज़ार ते। ही अव्हांखे नज़र अची रहियो हूंदो सॼे तरफ़ जो क़ब्रिस्तान जिते साईं मदफ़ून आहे कंडो फ़क़ीर साहब, ऐं हीअ हुनजो खॿे तरफ़ क़ब्रिस्तान ऐं हीअ तव्हांखे नज़र अची रहियो आहे। ऐं हीअ विचां ॿिन्ही क़ब्रिस्ताननि जे मतिलबु इन क़ब्रिस्तान विच में हीअ रस्तो वञी रहियो आहे ऐं साम्हूं असांखे ॿ मज़ारूं नज़र अचनि थियूं, मक़बरा नज़र अचनि था गॾु ट्विन। इन में हिकिड़े में सैद शाह इनायत आहे, इनायतुल्लाह बुख़ारी, ऐं ॿियो साईं कंडल फ़क़ीर साहबु आहे जंहिंजूं मज़ारूं आहिनि। हीअ साईं कंडो फ़क़ीर जी जेकी मज़ार आहे उहा मौलवी शाख जे मथां आहे, कप ते क़ब्रिस्तान आहे ऐं उन क़ब्रिस्तान में सदन मज़ार शरीफ़ आहे। सो यकीनन असां हाणे एंट्री करे रहिया आहियूं उन मज़ार में जेकी ट्विन आहे, यानी ॿ मज़ारूं आहिनि, हिकिड़ो सैद आहे, ॿियो साईं कंडल फ़क़ीर आहे। जी असां एंट्री करे चुका आहियूं। हीअ असांजी जेको सॼे हथ ते हीअ मज़ार आहे जेकी तव्हांखे नज़र अची रही आहे, इहो आहे सैद इनायतुल्लाह शाह बुख़ारी जी मज़ार आहे जेका तव्हांखे साम्हूं नज़र अचे थी। हुन साईं कंडल फ़क़ीर जे अंदरि जेकी मक़बरो आहे उन में अंदरि ई, ऐं हीअ जेकी मज़ार आहे इहा साईं फ़क़ीर कंडल फ़क़ीर जी मज़ार आहे जेका तव्हांखे हींअर स्क्रीन ते नज़र अची रही आहे। ऐं उनजी जेकॾहिं तव्हां अॾावत ॾिसंदव ऐं उनजी जेकी आहे चिटसाली ॾिसंदव जेकॾहिं मज़ार जे अंदरि जी, त यकीनन उहो बेमिसाल चिटसाली आहे। ऐं जेकी मार्बल जी सिलेक्शन कई वई आहे उहा तमामु बहितरीनु आहे। ऐं ही आहे कुंबस जे मथां ग्रीन कलर थियल आहे, ऐं ही हिकु दफ़ो ॿीहर टाइल्स, ऐं ही ॿाहिरियों गेट आहे ॿाहिरि निकिरण जे लाइ। ही वरी साईं जे मज़ार खां जेको लुक आहे क़ब्रिस्तान जो ॿिन्ही तरफ़नि जो ऐं विच रस्ते जो जेको तव्हां असांखे नज़र अची रहियो आहे। जज़ाकल्ला।